ताहिर तूं ॾाढो ख़ुशनसीब इंसान आहीं जो एॾी ख़ूबसूरत ज़ाल जी टेस्टी मानी पियो खाईं। असां त नौकरनि जी मानी जा हीरल आहियूं। बहरहाल अॼोको डिनर लाजवाब हो। मां हाणे त रोज़ अची मानी खाइबी। बॉस, ही तव्हांजो पंहिंजो घर आहे। यार तूं मूंखे घर में त बॉस न चओ। मां हिते गेस्ट आहियां, सो प्लीज़ डोंट कॉल मी बॉस। सॉरी बॉस, आई मीन अता साहब। यार ताहिर, मुंहिंजा तुंहिंजे घर सां सितारा मिलनि था। अच्छा, सो कीअं? ॾिस न, तुंहिंजी ज़ाल जो नालो एन सां शुरू थिए थो, यानी अतिया, ऐं तुंहिंजी साली जो नालो बि एन सां शुरू थिए थो, यानी आयशा, ऐं मुंहिंजो नालो बि एन सां शुरू थिए थो, यानी अता मोहम्मद। ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असां टई एन वारा हिते गॾु वेठा आहियूं, ऐं मुंहिंजे लाइ टे जो अंग ॾाढो लकी साबित थियो आहे। इहो असांजे लाइ बि ऑनर आहे जो तव्हां असांखे पंहिंजे इज़त जे क़ाबिल सम्झो आहे। रियली टेल यू ताहिर, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, माइंड न कजांइ, मूंखे तुंहिंजी ज़ाल बि ॾाढी थी वणे। यकीनन हिन जी नंढी भेण जेका आयशा आहे उहा बि एतिरी ख़ूबसूरत हूंदी। असांजो सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हां फिक्र न कयो। कीअं अतिया, ताहिर सही थो चए न? मां तव्हांखे पंहिंजो सम्झां? जी 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 बिल्कुलु। आयशा, अता साहब के चाहेंगे। ताहिर, ही आयशा है ना? जी सर। ही तो तमाम वधीक खूबसूरत है। ही तो ईअं थो लॻे ॼण त वीनस जी के मजस में जीअं खूबसूरत है। तव्हां त अञा आयशा खे हुन नज़र सां किथे ॾिठो आहे? जॾहिं आयशा तयारु थींदी आहे त उहा ॾिसण वटां हूंदी आहे। यकीनन खूबसूरती कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न हूंदी है। दुनिया में अहिड़ा घटि माण्हू आहिनि जेके पहिरीं नज़र में कंहिंखे धके विझनि। मुंहिंजी भेण गैर मामूली सलाहियतुनि जी मालिक आहे अता साहब। बिल्कुलु बिल्कुलु हूंदी। आशा जी क्वालिटीज़ असांजी कंपनी जे लाइ प्लस पॉइंट हूंदी। आशा जी, तव्हां असांजी कंपनी कॾहिं था जॉइन कयो? सॉरी सर, मां ऑलरेडी जॉब में आहियां ऐं मां उते तमामु घणी ख़ुशि आहियां। नो प्रॉब्लम, जस्ट नो प्रॉब्लम। असां उहा कंपनी बि ख़रीद करे सघूं था जंहिं कंपनी में तव्हां कमु पिया कयो। मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को। वस वारा आहियो, छा नथा करे सघूं? पैसो दुनिया जी हर शइ ख़रीद करे सघे थो। माण्हू मूं वटि कमु करण में फ़ख्रु महसूसु कंदा आहिनि, ऐं मां तव्हां सां कमु करण में प्राउडली फील कंदुसि। लेट्स सी सर। अड़े हेॾे तो वारो साहब त सफ़ा ठरकी निकितो, शर्म बि न पियो अचेसि, तुंहिंजे साम्हूं लाइन पियो करे। बदतमीज़ खे जाइज। जानी, वॾा माण्हू ईअं ई हूंदा आहिनि। हूअं बि ज़ाल ॿियनि जी वणंदी आहे। मूंखे महसूसु थियो त हू तो में दिलचस्पी पियो वठे।
मां धूड़ विझांसि हे त तुंहिंजे करे मूं ते मसनूई मुर्क सजा हुन सां ॻाल्हायां पई त ॿुधाए असां 7 सूरियूं। अरे न यार, ही छा थी करी? मुंहिंजा कम त थियण ॾे, मुंहिंजो प्रोमोशन अटकियल आहे। इहे ज़हर जा ढुक तोखे भरणा पवंदा जेसीं ताईं मुंहिंजो मसइलो हल कोन थो थिए। शर्म कर ताहिर, ज़ाल सां गॾु पंहिंजी भेण खे बि हिननि मक़सदनि में इस्तेमालु थो करे, पंहिंजी बि क़यामत कारी ऐं असांजी बि कारी थो करे। मुंहिंजो मतिलबु आहे त हुन सां खिली ॻाल्हाइण में कहिड़ो हर्ज आहे? किथे किथे माण्हूअ खे मुनाफ़क़त खां बि कमु वठिणो पवंदो आहे। तूं मथां से एतिरो भरोसो कीअं थो करीं? हे 4 ॾींहंनि जी चांदनी आहे, पोइ जॾहिं पेट भरिजी वियसि न त साॻी मानी साॻ सां हरू भरू असांखे ज़लील न कराए। ओहो, तोते त हरू भरू शराफ़त जो भूत सुवार थियो आहे। तूं नथी चाहीं त असां पंहिंजे ईंदड़ नसुल जो मुस्तक़बिल सेव करे सघूं? अचण वारो पंहिंजो रिस्क पाण खणी ईंदो, तूं हुनजी परवाह न कर ऐं नई पराए दर वञी ॻोल्ह। खामखां मूंखे ख़्वार न कर, मुंहिंजी पचर छॾ, वञी आशा सां इहे ॻाल्हियूं कर। ॿई भेनर हिक ॿिए ते वयूं आहियो। तव्हां इहो चाहियो ई कोन थियूं त असांजी का सुठी ज़िंदगी गुज़रे। इहो वेठे वेठे वॾे माण्हू थियण जूं भवांडियूं जेके तुंहिंजे ज़हन में अचनि थियूं न, इहे असांजो ॿेड़ो ई ॿोड़े रखंदियूं। कुझु बि कोन थींदो, बसि हाणे का तरक़ीब सोच त आशा खे राज़ी कीअं कजे। हुन त मुंहं ते ई जवाबु ॾेई छॾियो आहे। ज़ोर जी मेहंदी लॻंदी कान्हे का, हथ पेर ॿधी वञी छॾे अचेसि, बाक़ी त को बि चांस कान्हे को। जेसीं ताईं आशा राज़ी थिए तेसीं ताईं तूं जो आहे बॉस खे कंट्रोल करे सघे थी। वॾो को मिस्टर अता मामन, उहो ॾींहुं परे कोन्हे जो मां तुंहिंजी सीट ते वेहंदुसि, चेयरमैन जी हैसियत में हिन सॼी कंपनी जो अकेलो मालिक थींदुसि। जेकॾहिं हिन उसूल जे लाइ मूंखे पंहिंजा रिश्ता क़ुर्बान करणा पिया त उहे बि करे छॾींदुसि, छो त कुझु हासिल करण जे लाइ माण्हू विञाईंदो बि आहे। मिस रोज़ी, मिस्टर ताहिर जे प्रमोशन जा ऑर्डर्स करे छॾिया आहिनि। तव्हां पूरी ऑफिसिस में ऐं असांजी जेके बि ब्रांचिस आहिनि उन्हनि में सर्कुलेट करे छॾियो। ऐं हा, पंहिंजे फॉरेन ऑफिसिस जी ब्रांचिस खे बि फैक्स करे छॾियो। मिस्टर ताहिर इज़ जनरल मैनेजर सेल्स एंड मार्केटिंग। ठीकु आहे? So kind of you, sir. So kind of you. मां ये एहसान तव्हांजा ज़िंदगी भर न लाहे सघंदुमि, सर। छो कोन लाहे सघंदे? तो वटि 2 ब्लैंक चेक्स पिया आहिनि जेके पंहिंजे वटि पाण आहिनि, सम्झी थो न? 2 ब्लैंक चेक्स। मां सर सम्झुमि न कि कहिड़ा ब्लैक चेक? मां पको बिज़नेसमैन आहियां, तूं मूंखे चङी तरह सुञाणे थो। मां कॾहिं बि घाटे जो सौदो कोन कयो आहे। मां हमेशह उते इन्वेस्टमेंट कंदो आहियां जिते पंहिंजो फ़ाइदो ॾिसंदो आहियां। अंडरस्टैंड? I know very well, boss. I know very well. पोइ वञ ऐं वञी जशन पाणी जो इंतज़ाम कर। पाणी तोखे मां ॾींदुसि, जशन तुंहिंजे घर में थींदो। तो वारी ज़ाल मूंखे ॾाढी थी वणे। शी इज़ डैशिंग वुमेन, ॾाढी स्मार्ट ऐं सोबर आहे, सम्झी थो न? जो की राति तुंहिंजी ज़ाल सां गुज़ारींदुसि। सर, पर तव्हां त आशा में इंटरेस्टेड हुयो। ऑफ कोर्स, शी इज़ स्वीट गर्ल। आयशा मूंखे सभिनी छोकिरियुनि खां डिफरेंट लॻी। अॼु ताईं मूं जेतिरी बि छोकिरियुनि सां दोस्ती रखी आहे या जेकी बि छोकिरियूं मुंहिंजी ज़िंदगी में आयूं, उन्हनि सभिनी खां आयशा मुख़्तलिफ़ आहे। आयशा जे लाइ मां ॿियो कुझु सोचियो आहे। फ़िलहाल मां कुझु ॾींहं आतिया सां गुज़ारणु थो चाहियां। छा तोखे एतिराज़ आहे? जी न सर,
मूंखे कहिड़ो एतिराज़ थी सघे थो? तव्हां भले ख़ुशीअ जा 2 टे लम्हा मुंहिंजी ज़ाल सां गुज़ारे सघो था, पर सर अतिया इहो तुंहिंजो प्रॉब्लम आहे, मुंहिंजो को प्रॉब्लम न आहे। इहो तो ते डिपेंड थो करे त तूं पंहिंजे प्रमोशन खे केतिरो यादगार बनाइण थो चाहीं। जेकॾहिं तोखे MD जी सीट ते अचिणो आहे त पोइ तोखे पंहिंजियूं अखियूं बंदि करणियूं पवंदियूं। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी थो न? जेकॾहिं सम्झ में अचे त मूंखे ॿुधाए छॾिजांइ। अॼु राति तुंहिंजो महिमान आया। बाय। वाओ, इंटरेस्टिंग। हिन उम्र में बि कार्टून थो ॾिसे। सॉरी, मूंखे दर नॉक करणु खपंदो। इट्स ऑल राइट। मूंखे बि दरवाज़ो लॉक करणु खपंदो। तव्हां छा चयो त मां हिन उम्र में बि कार्टून थो ॾिसां? जी हाँ। हिन घर में कार्टून ई त रहंदा आहिनि, मूं समेत। मज़ाक छॾ, तूं मूंखे वठण छो कोन आहे? अरे वाह, हुकुम त ईअं पई हलाई ॼण मुंहिंजी ज़ाल हुजी। आहियां त न, पर थी बि सघां थी। अच्छा। अफ़सोस आहे, घर में महिमान आया आहिनि ऐं तूं ॿाहिरि घुमंदो थो वती। ओके, आई एम सॉरी आंटी मोना। छा मां तोखे आंटी थी लॻां? तूं नर्सरी में पढ़ंदो आहीं न, ईअं न? बाय द वे, मां जी भेण खे छा चइबो आहे? मासी। यानी आंटी चइबो आहे न? तूं कोन सुधरंदे। आप ही ख़ुशकिस्मत आहे जो हुनखे हेॾो वॾो पुटु मिलियो आहे। मुंहिंजी घणी तारीफ़ न कर, किथे घर में न कढी छॾी। बाय द वे, छा पीअंदी आहे, कॉफ़ी या चांहि? कॉफ़ी। मुंहिंजो त चांहि पीअण जो मूड आहे। मां त कॉफ़ी पीअंदसि। ओके, पोइ पाण जमहूरी तरीक़ो अख़्तियार कयूं था। तूं कॉफ़ी, मां चांहि थो पीआं। ओके, इन नमूने असां हिक ॿिए जी ख़्वाहिश जो एतिराम बि करे सघूं। बोर त न थी आई न? आपी, जिथे शिराज जहिड़ो आउटस्टैंडिंग माण्हू हूंदो उते बोरियत किथे थींदी? गुड, इन जो मतिलबु आहे त गैदरिंग थी आहे न? ऐं सच त कान थी आहे, पर राति मां पाण शिराज न वई हुयसि ऐं पोइ असां राति जो 4 बजे ताईं कचहरी कई, कॉफ़ी ऐं चांहि बि पीती। स्ट्रेंज। शिराज जहिड़ो कूल माण्हू तोसां एॾो जल्दी फ्रैंक थी वियो, पोइ बाक़ी देरि कान्हे। रियली आपो, मूंखे डिसेंट माण्हू लॻो। मां बदनसीब हुयसि जो एतिरो अरसो हुन खां परे रहियसि। तोखे हिते घुराइण जो मक़सदु ई इहो हुयो त तूं शहराज़ जे दिलि में पंहिंजे लाइ जॻह ठाहे। ऑफ कोर्स, पर हिकिड़ी ॻाल्हि एडमिट ज़रूर कबी। कहिड़ी ॻाल्हि? शिराज हिन दुनिया जो बाशिंदो न आहे। हू हितां जो रवासी नथो लॻे। हुन जी अखियुनि जी चमक ॿुधाए थी त हुन में ग़ज़ब जो विस्डम आहे। हुन जी कुशादी पेशानी ॿुधाए थी त हू आम माण्हू न आहे। इहो सभु तूं एॾो जल्दी कीअं महसूसु कयो? इहो त तव्हां ते डिपेंड थो करे। माण्हू महसूसु करण ते अचे त लम्हनि में ई महसूसु करे वठंदो आहे, ऐं कंहिंसां तग़ाफ़ुल करे त सम्झण जे लाइ
सदियूं बि घटि आहिनि। मां तुंहिंजी फीलिंग सम्झां थी। माण्हू बे इख़्तियार सच तॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं कंहिंजे अॻियां बेपरवाह हूंदो आहे। आपी, मां शिराज़ खे विञाइण नथी चाहियां। गुड ख़ैर। खैर तारे अॼु देरि कई? हाँ यार, महिमान अची विया। महिमान? पर महिमान खे तूं अवॉइड कंदो आहीं। छा कजे, पर जेकॾहिं को माण्हू ज़बरदस्ती मुंहिंजे कमरे में अची वेहे ऐं सॼी राति मुंहिंजो मथो खाए त उनखे मां छा थो करे सघां? अच्छा, केरु साहब? साहब न, साहिबा आहे। हाँ? साहिबा? मुंहिंजे वालिद बुज़ुर्गवार जी मनकुआ जी नंढी भेण आहे मोना, जेका इस्लामाबाद मां आई आहे। अक्सर कराची ईंदी आहे त कंपनी थींदी आहे। काफ़ी जॉली टाइप जी छोकिरी आहे। छा हू मूंखां वधीक ख़ूबसूरत आहे? तोखां वधीक त आहे, पर तोखां घटि बि न आहे। भला वणंदी अथई? मूं मोना खे कॾहिं इन अंदाज़े सां ॾिठो ई न आहे, न ई सोचियो आहे। पोइ भला तूं वणंदो हूंदसि तॾहिं त सॼी राति वेही तोसां कचहरी कई अथई। शायदि। शायदि छो? पक सां छो न? मूंखां वधीक तुंहिंजी तबियत खे भला केरु थो सुञाणे? ओ कम ऑन यार, ख़ूबसूरती मुंहिंजी कमज़ोरी ज़रूर आहे, पर मां उनखे कॾहिं पंहिंजो पाण ते हावी थियण न ॾींदो आहियां। तूं पाण खे वणाइण जी कोशिशि त ज़रूर कई हूंदी, तॾहिं त हू बार बार कराची थी अचे। तूं पाण ॿुधाए, मूं पाण वणाइण जे लाइ तुंहिंजे अॻियां कहिड़ियूं निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, कहिड़ा वज़ीफ़ा कया आहिनि, कहिड़ा तावीज़ कया आहिनि। तोखे छो थो वणे? शायदि उनखे बि ईअं ई वणंदो हूंदुसि, पर अॼु ताईं का बि उन अहिड़ी अखि नाहे ॾेखारी। पर इहो त मञी थो न त मर्द हर उन औरत जे अॻियां सुठो थियण जी कोशिशि कंदो आहे जेका संदसि माउ भेण न हूंदी आहे। तो यकीनन मोना ते बि हथ साफ़ कया हूंदा। आहिस्ता यार, ही ऑफिस आहे, मां मर्द आहियां यार। हर मर्द वांगुरु औरत मुंहिंजी बि कमज़ोरी आहे। दुनिया में वो कहिड़ो मर्द हूंदो जंहिंखे औरत न वणंदी हूंदी? मूंखे बि वणनि थियूं। औरत मुंहिंजी बि ज़रूरत आहे, उनजो सबूत तूं मूंसां गॾु आहीं। मुंहिंजो को मर्द दोस्त ई न आहे। ॿुध, लंच टाइम खां पोइ पाण फ्लैट ते। छो? तोखे यकीन ॾियारण जे लाइ त मां अहिड़ो न आहियां। हुकुम त ईअं थो हलाए जे मां तुंहिंजी ज़ाल हुजां। बस फ़र्क़ु इहो आहे त तूं मुंहिंजो हक़ महर अदा न कयो आहे, बाक़ी त सभु कुझु ॾेई वठी छॾियो अथई। चङो, हाणे बकवास न कर। हलंदी आहीं या न? जानू प्लीज, मां मजबूर आहियां। मुंहिंजी मजबूरी खे सम्झण जी कोशिश कर। न ॻाल्हाए मूंसां, मूंखे न आहे हिन गंद में किहणो। मूंखे त शर्म थो अचे तुंहिंजी सोच ते। तूं पंहिंजे फ़ाइदे जी ख़ातिर मुंहिंजो सौदो करे आयो आहीं। यार, मां ही सभु घर जी भलाई जे लाइ पियो कयां। पंहिंजो सोसाइटी में हिकु अलॻि मक़ाम जुड़ंदो, पाण हिकु बहितरीन ज़िंदगी गुज़ारींदासीं। मक़ाम जुड़ण जे लाइ इज़त जो जनाज़ो कढणु ज़रूरी आहे। यार, तूं इहे धकियानोसी ॻाल्हियूं न कंदी कर। हिकु ॿिनि ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, कुझु बि कोन थींदो। तूं ॾाढो ग़लति थो करीं ताहिर। तूं मुंहिंजे तबियत मां वाक़िफ़ आहीं। मां तोसां एतिरो प्यार थो कयां जो मां बयान नथो करे सघां। जॾहिं बॉस मूंखे तुंहिंजे नाले चयो, मूंखे ईअं लॻो ॼण मुंहिंजे मथां ट्रेन गुज़री वई हुजे ऐं मां ज़हर जो ढुक भरे ख़ामोश थी वियसि। पोइ बि तूं मूंखे मजबूर थो करीं। कॾहिं कॾहिं माण्हूअ खे पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ बि कमु करणो पवंदो आहे। पर मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे ताहिर। मां मेंटली पाण खे कीअं राज़ी करियां? मूंखे थोरो वक़्तु ॾे। एतिरी जल्दी न कर प्लीज़। चरी टाइम ई न आहे। अॼु राति साहब जो प्रोग्राम आहे ऐं कुझु ई देरि में ठका अची कंदो। मां संदसि मिज़ाज खां वाक़ुफ़ु आहियां। हू इन मामले में
कंहिं बि क़िस्म जो कंप्रोमाइज़ नाहे कंदो। ताहिर प्लीज़। कुझु न आहे यार, थोरी देरि जी त ॻाल्हि आहे। ऐं मां बि उते ई हूंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।